नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे नयसैदाबाद का ख़बर ॾिनारूं त नयसैदाबाद ڀرسان यूसी ڀاڻوٺ जे ॻोठ जमाल ॾाھري में गुज़रيل ڪيتري عرصي खां گهرن जो गंदो पाणी नालियूं न हुजण करे आम घटियुनि में बीठो आहे। ॻोठ जे मेन घटियुनि में ॻोठाणनि जे घर अॻियां पाणी बीठल आहे, जॾहिं त इतलाह ऐं शिकायत ॾियण जे बावजूदि यूसी तोड़े ज़िले इंतिज़ामिया जे के बि उपाउ न वरिता विया आहिनि। अञा ताईं उन जो को बि अज़ालो न कयो वियो आहे, जॾहिं त ॻोठाणनि जो चवणु हो त हिन पाणी जे करे असांजे ॻोठ में डेंगी जी बीमारी पखिड़िजण जो अंदेशो आहे ऐं मलेरिया जो पिणु ख़तरो आहे। एहतिजाज कंदड़ समाजी वर्कर रफ़ीक लाखो, सिविल सोसाइटी अॻवान इमरान लाखो, नवीद हुसैन लाखो ऐं ॿियनि ॿुधायो त असांजे ॻोठ जमाल ॾाहरी यूसी चेयरमैन शमसुद्दीन शाह असांजे ॻोठ में कॾहिं बि विज़िट ते न आयो आहे, जॾहिं त हर महीने हर यूनियन काउंसिल जे 5 लख बजट ईंदी आहे, पर ख़बर नाहे त अॼु ताईं इहा किथे इस्तेमालु थिए पई। हिननि वज़ीर आज़म इमरान खान, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, ज़िले मटियारी तक जे MNA मखदूम जमील ज़मा ऐं MPA सूबाई वज़ीर मखदूम महबूबुज़्ज़मा, DC मटियारी चेयरमैन ज़िले काउंसिल मखदूम फ़खुरुज़्ज़मा खे अपील कई त ख़ुदारा ॻोठ जमाल ॾाहरी जे गंदे पाणी जी नेकाली कराए ॾिनी वञे त जीअं असां पंहिंजी ज़िंदगी सुठे नमूने सां गुज़ारे सघूं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।